लाल खान में एतरी जुरियत काथे जो हू मुंहिंजी पननि ते कब्ज़ो करे। इहा लाल खान जे रूप में पंहिंजनि जो धक लॻल आहे कामोली, पंहिंजनि जो धक लॻल आहे। जीजा अमा त पोइ तव्हां अबेरे सालार खान सां ॻाल्हायो छो न थियूं? हुनखे चओ न त धारनि खे वठी पंहिंजनि जी ॿनिनि ते कब्ज़ो नाहे कराइबो। ॻाल्हाईंदसि कामोरी, ॻाल्हाईंदसि। हाणे मां सालार जे अखियुनि में अखियूं विझी ॻाल्हाईंदसि। सालार मुंहिंजे ॾेर हुजण जो हक़ विञाए चुको आहे। वारिस खान सां त मां सभु रिश्ता नाता ख़तम करे चुकी आहियां। हाणे मां ॻाल्हाईंदसि हिननि सां। हाणे हू मुंहिंजा मिट ई न आहिनि रहिया त पोइ मां कस छो खावां? पर जीजा जेके मिट आहिनि उहो त वॾे वेल में आहिनि, जेके बिना ॾोह जी ज़िंदान में सज़ा भोगी रहियूं आहिनि। कामोरी धीअ मतां सम्झे त मां धी सोरठ खे विसारे छॾियो आहे, पंहिंजनि मसलनि में अचे। न कामोरी धीअ न, जहिड़ी रीत तूं मुंहिंजी धीअ आहे न, तहिड़ी रीत बाख ऐं सोरठ बि मुंहिंजूं धीअरियूं आहिनि ऐं हमीदा मुंहिंजी भेण आहे। छा बि थिए मां उन्हनि खे इन वेल मां ॿाहिरि ज़रूर कढंदसि। पर जीजा अबोरे सालार खान इहे कॾहिं बि न थियण ॾींदो, छो त हू सालार खान सां मां ठके ठुके ॻाल्हाईंदसि। पुछंदीमांसि त सोरठ धीउ खे कहिड़े ज़िंदान में कैद कयो अथई, या त सोरठ धीउ खे आज़ाद कर, न त वरी खानज़ादीअ सां जंग जो ऐलान कर।